जी नाज़रीन, कराची यूनिवर्सिटी ऐं मौसमियात जे विच में ही इंटरचेंज जो इंफ्रास्ट्रक्चर आहे, ही स्ट्रक्चर ठाहियो वियो आहे। हिनखे काफ़ी ॾींहं थिया आहिनि, पर काफ़ी वक़्तु थियो आहे ही इन ई हालत में आहे। ईअं थो लॻे त ही ॼण त का आसार क़दीमा जी का हीअ स्पेस आहे, प्लेस आहे ऐं हीअ का साइट आहे आसार क़दीमा जी। बाक़ी छाकाणि त हिते को मज़दूर कमु कंदे नज़र नथो अचे, हिते को स्टाफ न आहे, न ठेकेदार जो माण्हू आहे। ठेकेदार जेको मौजूदा ठेकेदार हुयो उनखां त कॉन्ट्रैक्ट वरितो वियो आहे, पर जेका मशीनरी आहे, जेके शयूं आहिनि, उहे त यकीनी तौर ते मालिकी जी उहा जेका आहे सा दावा करे थो। ऐं छाकाणि त हुनजी ऑफिस सील कई वई आहे, उन त उनखे डीसील कराइण जे लाइ अदालत ताईं बि पहुतो आहे। त यकीनी तौर ते जेके बि मामला आहिनि उहे ईअं त न आहिनि, या ॿाराणी ॻाल्हि त न आहे, या ईअं को आम रिवाजी ॻाल्हि त न आहे त जेकॾहिं उहा बसि चइजे ऐं थी वञे। एग्रीमेंट्स हूंदा आहिनि, लिखत में शयूं हूंदियूं आहिनि। स्टेट सां का कंपनी जेकॾहिं को प्रोजेक्ट को सही करे थी, को MOU सही करे थी, त हुनजी हिकिड़ी मोल मता हूंदा आहिनि, हुनजी हिकिड़ी लीगल पंहिंजी हैसियत हूंदी आहे। पर असांखे हिते, असां हिन खां पहिरियां बि तव्हांखे साइट्स ॾेखारियूं, उते बि को माण्हू नज़र नथो अचे ऐं हिते बि नज़र न आहे। जेकॾहिं हिकु हथु को गार्ड वेठो आहे त उहो सिर्फ़ु हिनजी चौकीदारी जे लाइ यकीनी तौर ते हूंदो, बाक़ी या वेठो आहे, बाक़ी न त हिते को बि कमु न पियो हले ऐं काफ़ी वक़्तु गुज़री वियो आहे। ही इन ई स्ट्रक्चर में मौजूदु आहे, ही हिते ई इहा शइ मौजूदु आहे, हिते को बि कमु न पियो थिए। त नज़र छा पियो अचे, छाकाणि त अवाम मायूस आहे। अवाम चवे पियो त असांखे लॻे थो त ईंदड़ 5 साल बि गुज़री वेंदा, पर हिन रोड जो कमु, BRT रेड लाइन जो कमु मुकमल न थींदो।